जिए मुंहिंजी सिंध जिते बढ़िया पंहिंजी सिंध पंहिंजी आबादी ॿुधंदे यादि थो अचे न सिंध असांजो असां सिंधियुनि जो बेस जितां असांजी शुरूआत थी सिंधू नदी जे किनारे सिंधी सिंधी अखर 4 स न थ या स साहसी न स नम्रता वारो ध स धैर्यवान ऐं य स यारी वारो जंहिंमें हे चारई गुण समझो सिंधी जंहिंमें हिननि चारनि गुण जो समावेश वो सिंधी थो थी सघे ॿियो कोई गुण पर लॻे नथो तव्हांखे कि असांजी सिंधी संस्कृति ख़तम थी थींदी वञे सिंधी ॿोली ख़तम थी थींदी वञे सिंधी सभ्यता जो त काथे नालो निशान बि कोन्हे कारण इलाही आहे हिकिड़ो कारण कोन्हे इन जो ख़तम थियण जो इन जे गुम थियण जा इलाही कारण आहिनि हिकु हिकु करे ॿुधाईंदुसि त ॾाढी वीडियो लंबी थींदी तव्हां कुझु कारण ॿुधो उन खां पोइ अची करे तव्हां सां ॻाल्हायो